बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। मां हमारी शेफ आबदा बलूच आई वेलकम था क्यों भली कार था क्यों अवां सभिनीनि की आवाज़ किचन में। उम्मीद है तो बिल्कुल ठीक ठाक हूंदा ऐं खैरियत से हूंदा, खुशबाश हूंदा, मज़े में हूंदा। रेसिपीज़ तव्हांखे सुठियूं लॻंदियूं हूंदियूं ऐं दिलि सां इहा ई दुआ है तो तव्हां हमेशा ख़ुशि हुजो, आबाद हुजो, पंहिंजनि बचड़नि सां गॾु, पंहिंजी फैमिली सां गॾु मज़ेदार क़िस्मनि जा जेके खाधा आहिनि उन्हनि खे इंजॉय कयो। ऐं रिस्क रुगो पैसो ना हूंदो, रिस्क सेहत भी होंगी, रिस्क रिश्ता भी हूंदा आहिनि ऐं पैसो तो हूंदो ही आहे, औलाद हूंदी आहे। अल्लाह पाक असां सभिनीनि जे रिस्क में बरकत ॾे ऐं इज़ाफ़ो भी करे। अचूं था जेकॾहिं पंहिंजी रेसिपीज़ जी तरफ़। अॼु असां मिठो तयारु था कयूं ऐं अॼु असां ठाहींदासीं कलाकंद खीर ऐं इन सां गॾु अचारी वाङण। मूंखे त वाङण इलाही सुठा लॻंदा आहिनि ऐं मां नोट कयो आहे त जेकॾहिं असां वाङणनि जी ॻाल्हि कयूं न, जेके माण्हू वाङणनि खे पसंदि कंदा आहिनि इलाही पसंदि कंदा आहिनि ऐं जेके नापसंदि कंदा आहिनि उहो चवंदा आहिनि बसि घर में वाङण बिल्कुलु न अचे। तव्हां उन्हनि खे ज़बरदस्त क़िस्म जा वाङणनि जूं भाॼियूं ठाहे खारायो त जीअं उन्हनि खे वाङण सुठा लॻणु शुरू थी वञनि। ऐं भॻारा वाङण इलाही ज़बरदस्त थींदा आहिनि, तरियल वाङण इलाही ज़बरदस्त थींदा आहिनि। वाङणनि जो रायतो तमामु ज़बरदस्त थींदो आहे, भरतो तयारु थींदो आहे। ऐं अॼु असां तयारु था कयूं अचारी वाङण। अचारी वाङणनि जे लाइ वाङण त आहिनि ई, पटाटा असां उन में शामिलु कंदासीं ऐं इन सां गॾोगॾु उन में अचार जो मसालो ऐड कंदासीं। अचार जे मसाले में असां वटि आहे कलौंजी, वॾिफ, राई, ज़ीरो ऐं मेथी दाणो ऐं साबित धाणा। इहे तमामु मसालो ऐड थींदो अॼु जे अचारी वाङण में। त असां इन में ऐड कंदासीं अचारी मसाला। अचारी मसालनि सां गॾु असां इन में शामिलु कंदासीं टमाटा त जीअं इन्हनि में ज़बरदस्त खटास अची वञे। असां इन में ऐड कंदासीं कड़ी पत्ता, उहे शामिलु कंदासीं ऐं पटाटा ऐड कंदासीं। वाङणनि सां गॾु पटाटा इलाही मज़ेदार लॻंदा आहिनि। थोरा बसर स्लाइस करे इन में शामिलु कंदासीं ऐं इन्हनि तमामु शयुनि सां गॾु असांजा जेके वाङण आहिनि उहे तयारु थी वेंदा। पर छो त असां जी कोशिशि हूंदी आहे त असां पंहिंजे शो में थोरी क्विक ऐं जल्दी कयूं शयूं, त मां हींअर बसि इहो थी कयां त जेके असांजा पटाटा आहिनि न इन्हनि खे थोरे ऑइल में रखूं था ॻरण जे लाइ। छो त जेके वाङण आहिनि उहे जल्दी ॻरी वेंदा आहिनि, पर पटाटनि में थोरो वक़्तु लॻंदो आहे। मां इन जो पहिरियों ॻाल्हि त इहा त इन्हनि जो साइज़ नंढिड़ो कट कंदासीं त जीअं इहे जल्दी ॻरी वञनि। ऐं हिकिड़ो तरीक़ो इहो बि आहे त तव्हां इनखे अॻाटो ऐड कयो, पर ईअं था कयूं त साइज़ नंढिड़ो था कयूं ऐं तमामु जल्दी ऐड नथा कयूं। इन्हनि खे वाङणनि सां गॾु ई शामिलु कंदासीं, पर जेको साइज़ आहे उहो कंदासीं थोरो नंढिड़ो त जीअं असांजा जेके पटाटा आहिनि उहे वाङणनि सां गॾु ई ॻरी वञनि। न त नॉर्मली इहो थींदो आहे त असांजा जेके वाङण आहिनि उहे जल्दी सां ॻरी वेंदा आहिनि। त हे हिकिड़े पटाटे जा जेको असांजो नॉर्मल साइज़ जो नंढिड़ो ई आहे पटाटो, इन जा मां 8 जेके पीस आहिनि उहे थी कयां। अच्छा, वाङण जॾहिं बि तव्हांखे तयारु करणा हुजनि न त पोइ तव्हां थोरा सबील ई वठो, छो त अक्सर ईअं थींदो आहे त जेके वाङण आहिनि उहे थोड़ा घणा ख़राब निकिरंदा आहिनि। अच्छा, इहे मां कटिंग त कयां थी, पर हिन तरफ़ जेको असांजो खीर आहे उहो बि असां बॉइल करण जे लाइ था रखूं। चलो जी, टमाटा ऐड कंदासीं ऐं पटाटा असां इन में शामिलु था कयूं। वाङण त इन में आहिनि ई। थोरा बसर ऐड कंदासीं, अचारी मसालो इन में शामिलु कंदासीं ऐं जेकॾहिं स्पाइसिस जी ॻाल्हि कयूं त लूणु ऐं हेड असां इन में शामिलु कंदासीं। उन सां गॾु इन में असां ऐड कंदासीं पिसियल ॻाढ़ा मिर्च। अच्छा, वाङणनि खे कटे करे बि नाहे तव्हांखे रखणो ऐं वाङणनि खे जॾहिं असां कटे रखंदा आहियूं त उहे कारा थी वेंदा आहिनि। मेक श्योर कयो त जॾहिं तव्हां वाङणनि खे ऐड करणो हुजे भाॼीअ में कुकिंग जे लाइ तो ई तव्हां वाङणनि खे कटियो। हे थी विया असांजा पटाटा। त सभिनी अॻ में स्टोव कयूं था ऑन
ऐं जेको हिन में ऐड कंदासीं ऑयल। ऑयल मां हिन में ऐड कंदमि हाफ कप, तक़रीबन हाफ कप हिन में शामिल था कयूं ऑयल। थोरो इनखे गरम थियणु ॾींदासीं, पर उन खां अॻु में जेके असां जूं भगार जूं शयूं आहिनि उहे असां हिन में ऐड था कयूं। हे अची विया असांजा कड़ी पत्ता, चलो हिन खे तव्हां ड्राई करे भी रखी सघो था, तमामु ज़बरदस्त लॻंदा आहिनि। चलो जी कड़ी पत्ता हिन में अची विया। अच्छा, हिकु ॿ जेका थूम आहे उनखे बि असां हिन में स्लाइस करे ऐड कंदासीं, ऐं थोरो जेको अचारी मसालो आहे उहो शामिल था कयूं। सभिनीनि खां अॻु में असांजो अची वियो टीस्पून भरे करे ज़ीरो, हिकिड़ो लेवल में टीस्पून असांजो राई दाणो, अची वई असांजी वॾिफ, कलौंजी ऐं थोड़ा ऐड कंदासीं मेथी दाणा। अच्छा, हे शामिल कयासीं ऐं हिकु खां ॿ जवा जेके आहिनि उहे मां हिन में ऐड कंदमि थूम जा स्लाइस करे। उहो हिनखे सिंपली स्लाइस कंदासीं ऐं हिन में ऐड कंदासीं। ऐं मां हिन में शामिल करे वठंदमि पटाटा। थूम तव्हां पीसे ऐड कयो, उनजो फ्लेवर अलॻि ईंदो आहे। थूम खे तव्हां जेको आहे सो कटे शामिल था कयो त उनजो हिकिड़ो अलॻि सां फ्लेवर आहे। मां इनखे स्लाइस करे ऐड थी कयां। अची वई थूम, इनखे थोरो कंदासीं स्टर। एॾी ज़बरदस्त खुशबू थी अचे, थूम ऐं कड़ी पत्ता, वॾिफ, ज़ीरो, मेथी दाणा, कलौंजी, राई दाणो ऐं तमामु शयूं ऐड करे। अच्छा, इनखे तव्हांखे साणो बिल्कुलु बि न आहे त जेको इहो भगार आहे इहो सड़ी वञे, जेको टेस्ट आहे उहो बिल्कुलु ख़राबु थी वेंदो। बसि थोरी खुशबू अचणु शुरू थी वञे, थोरो थोरो लाइट कलर अचे असांजे इन थूम ते, त मां इन में ऐड कंदमि पटाटा। ऐं पटाटनि ऐड करण खां बाद में थोरो पाणी शामिल कंदासीं त जीअं टमाटनि ऐड करण खां अॻु में जेके असांजा पटाटा आहिनि उहे थोरा ॻरी वञनि। पटाटनि जी असां कटिंग करे रखी हुईसीं ऐं नंढड़े साइज़ में कट कया आहिनि। पटाटनि में एतिरो घणो पाणी न हूंदो, ऐं जेकॾहिं असां हिन वक़्तु पाणी न ऐड कयोसीं त जेको असांजो मसालो आहे उहो अञा घणो फ्राई थींदो वेंदो। त ज़रूरी आहे त हिन में थोरो पाणी ऐड करे असां हिनखे ढक ॾींदासीं, ऐं जॾहिं अधु ॻरिया असांजा इहे पटाटा थी वेंदा त पोइ इन में रिमेनिंग जेका असांजी भाॼी आहे उहा ऐड कंदासीं, ऐं कुझु जेके मसाला आहिनि उहे बि असां शामिल कंदासीं। थोरो हिनखे कयूं था फ्राई, ऐं प्लेट था खणी थोरो इन में ऐड कंदासीं पाणी। जीअं हाणे असांजा जेके
पटाटा आहिनि इहे तरण बि शुरू थी वञनि। चलो जी, पटाटा जेके आहिनि उहे असांजा ॻरण शुरू थी विया ऐं हींअर असांजो जेको खीरु आहे इनखे असां बॉइल था कयूं। जॾहिं हीअ बॉइलिंग पॉइंट ते अची वेंदो त मां इन में शामिलु कंदमि पिसियल चांवर। त जीअं असांखे ब्लेंडर में विझण जी या घोटण जी हिनखे ज़रूरत न पए, चांवर ऐड कंदासीं ऐं जॾहिं चांवर बिल्कुलु ॻरी वेंदा त उन खां बाद में हिन में ऐड कंदासीं खंडु। नंढड़ी असां वटि ब्रेक जो टाइम थी वियो आहे त तव्हां केॾांहुं बि नाहे वञिजो, असां सां गॾु ई रहिजो। मिलूं था नंढड़ी साही खां पोइ। वेलकम बैक, वापसि अची विया आहियूं हिकिड़ी नंढड़ी साही खां पोइ ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो आवाज़ किचन। अच्छा, मां जेके हिन जा स्टोव आहिनि न उन्हनि खे कयूं था हिन तरफ़, छो त असांखे खीर करणो आहे जल्दी जल्दी सां बॉइल। अच्छा, कलाकनि जेका असांजी खीर तयार थी थिए त इन में असां ऐड कंदासीं नंढड़ा फोटा। ऐं जेकॾहिं तव्हांजे घर वारनि खे पसंदि न आहे नंढड़ो फोटो मुंहं में अची वञे त तव्हां इनखे पीसे करे बि शामिलु करे सघो था। थोरो खंड में तव्हां इनखे पीसे वठो ऐं पीसण खां बाद में हिन में ऐड कयो। त 3 थी मां हिन में ऐड कयां नंढड़ा फोटा। बॉइल थो थिए। अच्छा, जेके कुझु असांजा नट्स आहिनि इहे बि अॻ में बॉइल अॻ में जेको आहे सो हिनखे कटिंग करे ऐड कंदासीं। त मां इन्हनि जी बि थोरी कटिंग कंदी थी हलां। अच्छा, कुझु हाफ क्वांटिटी में जेको असांजा नट्स आहिनि न उहे असां हींअर ई ऐड कंदासीं। ऐं जेके किशमिश आहे उन्हनि खे सुठे तरीक़े सां कंदासीं वॉश। भुॼाए रखो, जेतिरो बि मिटी हूंदी उहा हिन मां निकिरी वेंदी। ऐं जेके बादाम आहिनि इन्हनि जी कटिंग था कंदा हलूं त जीअं हाफ क्वांटिटी असां शामिलु कयूं उॿरंदड़ खीर में। ऐं कलाकंद खीर आहे त तव्हां हिन में कलाकंद हिन में ऐड कंदा, इलाही मज़ो कंदी। ऐं छो त थोरी मिठी बि हूंदी आहे त पोइ खीर खंडु जेका आहे सा उहा तव्हां पंहिंजे हिसाब सां शामिलु कंदा। रिकैप ॾींदा हलूं असां उन्हनि घर भातियुनि खे जंहिं असांखे हींअर जॉइन कयो हुजे या ट्यून इन कयो हुजे त अचारी वाङणनि जे लाइ मां ऑयल ऐड कयो। ऐं ऑयल जॾहिं थोरो गरम थी वियो त ग्रेजुअली उन में ऐड कयासीं भगार जा कुझु अचारी मसाला, जंहिंमें वॾिफ हुई असांजी 1 टीस्पून ऐं 0 1 टीस्पून ऐड कयोसीं। ऐं इन में हाफ टी स्पून शामिलु कईसीं असां पंहिंजी कलौंजी, हाफ टी स्पून राई दाणा ऐं हाफ टी स्पून खां बि थोरा घटि मेथी दाणा ऐं कड़ी पत्ता असां हुन में ऐड कयासीं। जॾहिं थूम शामिलु कईसीं 2 खां 3 जवा स्लाइस करे, सुठी ज़बरदस्त ख़ुशबू अचणु शुरू थी वञे त तव्हां उन में ऐड कयो पटाटा, जंहिंखे असां नंढड़े साइज़ में कट कयो हुयोसीं त जीअं जल्दी सां झटपट ॻरी वञनि। ऐं पटाटा असांजा ॻरनि था त हींअर जेका असांजी कलाकंद खीर आहे उनखे असां कुक थियण जे लाइ रखियो आहे। फ़िलहालु असां जीअं ई खीर बॉइल थींदो मां इन में ऐड कंदमि पिसियल चांवर ऐं नंढड़ा फोटा मां इन में शामिलु करे चुकी आहियां। खंडु हिन में ऐड थींदी जॾहिं चांवर ॻरी वेंदा। नट्स हस्बे इस्तात तव्हां इन में शामिलु कयो। ख़ुश्क मेवा जेका बि तव्हांजी दिलि थी चए, पिस्ता बादाम ऐं किशमिश खोपरो आहे मां वटि, मां उहो हिन में ऐड कंदमि।
नॉर्मली इहे जेके असांजा नट्स आहिनि न इहे सुठा लॻंदा आहिनि, पोइ तव्हां स्लाइस में करे ऐड कयो या बिल्कुलु पाउडर फॉर्म में बि गार्निशिंग में बि सुठा लॻंदा आहिनि ऐं खीर में बि ऐड करे बॉइल कंदा त उनजो जेको फ्लेवर आहे न उहो इलाही सुठो ईंदो आहे। अच्छा, हाणे हाफ जेके आहिनि न उन्हनि खे कयूं था अलॻि, त जीअं उन्हनि खे गार्निशिंग में इस्तेमालु कयूं। ऐं इहे हाफ जेके आहिनि इहे हिते ऐड थींदा। अच्छा, स्पेशली जेका किशमिश आहे उहा बि मां हिन में शामिलु कंदमि। उहा बि कॾहिं बॉइल थींदी आहे त तमामु ज़बरदस्त थी वेंदी आहे ऐं फ्लफ़ी थी वेंदी आहे, त बजाए इन जे जो तव्हां बिल्कुलु तयारु थियण खां बाद में ऐड कयो। गरम गरम खीर में बि शामिलु करे सघो था, पर कुक थियण में ऐड कयो अञा बि घणो मज़ो ॾींदी। चलो हिन में ऐड था कयूं किशमिश, मां इन में ऐड कया आहिनि नंढड़ा फोटा, इन में शामिल कई अथसीं किशमिश ऐं थोरो इनखे स्टर कंदा था वञूं। खीर जेको हाणे असांजो बॉइलिंग पॉइंट ते अची वियो आहे, त हाणे मां इन में ऐड कंदमि असांजा अवल तव्हां चांवरनि खे वॉश कयो, वॉश करण खां बाद में हुननि खे ड्राई कयो, ड्राई करण खां बाद में उन्हनि खे पीसे रखो। जेकॾहिं तव्हांजे घर में नंढड़ा ॿारड़ा आहिनि तो बि इहो तमामु ज़बरदस्त हैक आहे। पोइ चाहे तव्हां उन सां उन्हनि ॿारनि जी खिचड़ी तयारु कयो या तव्हां उन्हनि जे लाइ खीर तयारु कयो या तव्हां नॉर्मल राइस तयारु कयो ऐं नंढड़नि ॿारनि खे खाराए सघो था ऐं तमामु क्विक जल्दी तयारु थींदी था। अच्छा, हिन में ऐड कंदासीं इहे राइस हाफ कप, कोई बि तव्हां टोटा खणी सघो था, बासमती राइस जो इस्तेमालु करे सघो था। ऐं जॾहिं इहे बिल्कुलु ज़बरदस्त बॉइल थी वेंदा, इन्हनि में कोई हंज बाक़ी न हूंदो, त मां इन्हनि में ऐड कंदमि खंडु। हिकु दफ़ो ज़बरदस्त तरीक़े सां ॿीहर असांजो खीर जेको आहे सो बॉइल थी वञे त इन्हनि जी जेका बाहि आहे उहा कंदासीं बिल्कुलु स्लो। ऐं हाणे अची था वञूं पंहिंजे अचारी वाङणनि जी तरफ़। खीर असांजी पचंदी हल्की बाहि ते ऐं हे अची वियो असांजो अचारी वाङण खीर जी बाहि मां अञा बि स्लो थी कयां। खीर जेसी ताईं हल्की हल्की बाहि ते पचंदी आहे त उहा मज़ेदार थींदी आहे। त बिल्कुलु इनखे कंदासीं स्लो। थोरो थोरो स्टर कंदा हलंदासीं। ख़ासि तौर ते जॾहिं चांवर ॻरी वेंदा आहिनि न त पोइ उहे लॻण बि शुरू थी वेंदा आहिनि। असां हिन में शामिलु कया हुआसीं पटाटा। थोरो चेक था कयूं त जेकॾहिं पटाटा असांजा हाफ बि डन थी विया आहिनि, असां हिन में बाक़ी जेका भाॼी आहे उन्हनि खे ऐड करे सघूं था। ऐं सभिनीनि खां अॻु में मां शामिलु थी कयां इहे वाङण। जीअं मां तव्हांखे चयो त जेकॾहिं तव्हांखे हाफ केजी वाङणनि जी ज़रूरत हुजे त तव्हां हिकिड़ो केजी वाङण वठी अचो। त जेकॾहिं कोई ॿिज हुन में कारा हुजनि त तव्हां उनखे एड्रेस करे सघो। ऐं घणा जेके कारनि ॿिजनि वारा वाङण हूंदा आहिनि न उहे बिल्कुलु बि इस्तेमालु न कजो, छो त उहे तव्हांजी भाॼीअ खे बि कोड़ो कंदा। अच्छा, कटिंग कंदा वेंदासीं ऐं ऐड कंदा वेंदासीं। अच्छा, मूंखे त वाङणनि जूं जेके इहे बूंदियूं आहिनि इहे बि सुठियूं लॻंदियूं आहिनि, पर जेकॾहिं तव्हां इन्हनि खे कट करणु चाहियो था त पोइ तव्हां भले इन्हनि खे कट कयो। तव्हांजो वाङण अहिड़ो हुजणु खपे बिल्कुलु वाइट, त इहो वाङण जेको आहे उहो सुठो आहे।
ॿिज हुजनि त पोइ लाइट हुजनि इलाही, तमामु कारा ॿिज न हुजनि। जेकॾहिं आहिनि त तव्हां उन्हनि खे हिकिड़े पासे करे छॾियो। नंढड़ी हिकिड़ी ब्रेक जो टाइम थी वियो आहे त वञूं था हिकिड़ी नंढड़ी साहीअ ते। तव्हां केॾांहुं बि नाहे वञिणो, मिलूं था नंढड़ी ब्रेक खां पोइ। वेलकम बैक, वापसि अची विया आहियूं हिकिड़ी नंढड़ी साही खां पोइ। तव्हां ॾिसी रहिया आहियो आवाज़ किचन। ऐं अॼु आवाज़ किचन में जेकॾहिं मेन्यू जी ॻाल्हि कयूं त अॼु असां तयारु था कयूं कलाकंद खीर, ऐं इन सां गॾु असां तयारु था कयूं अचारी वाङण। अचारी वाङणनि जे लाइ असां छा कयोसीं, ऑयल गरम कयोसीं। ऑयल में थूम ऐं कड़ी पत्ता, अचारी मसालो जंहिंमें असां वटि हुयो ज़ीरो ऐं वॾिफ, कलौंजी ऐं उन सां गॾु असां इन में शामिलु कयो राई दाणो। तमामु शयूं ऐड करे ख़ुशबू अचणु शुरू थी वञे त उन में शामिलु कंदासीं पटाटा। अच्छा, स्टार्टिंग में पटाटा इन करे छो त हू जल्दी ॻरी वञनि। वाङणनि जो उहे बि कुकिंग टाइम जेको आहे सो घटि हूंदो आहे, त थोरा अञा बि पटाटा स्टार्टिंग में ॻरी वञनि त सुठी ॻाल्हि आहे। ऐं इन खां बाद में हिन में जीअं ई ॻरी वञनि त वाङणनि खे कटींदा वञो ऐं ऐड कंदा वञो। कटे करे पंहिंजे काउंटर ते नाहिनि तव्हांखे छॾणा, उन्हनि जो रंग ख़राबु थी वेंदो आहे। ऐं कचड़ा ज़बरदस्त वाङणनि जो इस्तेमालु कजो। तमामु घणा पका ऐं ॿिजनि वारा जेके वाङण आहिनि उहे तव्हांजी भाॼीअ खे कोड़ो कंदा, उन्हनि खे साइड कयो। जेकॾहिं अचे बि वञनि था त पोइ थोरा स्पेशली उन्हनि जा जेके ॿिज आहिनि उन्हनि खे तव्हां साइड कयो, थोरो स्टर कंदा था हलो। ऐं हिन तरफ़ तयारु थी थिए असांजी कलाकंद खीर। कलाकंद खीर जे लाइ असां छा कयो अथसीं त खीर हुयो असां वटि 2 kg। उन में असां ऐड कया आहिनि 3 मां उन में शामिलु कया नंढड़ा फोटा। 1/2 कप असां उन में शामिलु कयोसीं चांवरनि खे। अवल तव्हां उन्हनि खे पुसायो, बेसिकली उन्हनि खे वॉश कयो। वॉश करण खां बाद में हुननि खे ड्राई कयो। ड्राई करण खां बाद में उन्हनि खे पीसे छॾियो कंहिं बि मिक्सी में जंहिंमें तव्हां मसालो पीसींदा आहियो। पर मेक श्योर कजो त जेको तव्हांजो मिक्सी आहे उन्हनि खे सुठे तरीक़े सां वॉश कयो। ईअं न थिए त तव्हांजी जेका खीर आहे उन में मिर्च तव्हांखे फील थियनि, त बसि इन ॻाल्हि जो ख़्यालु कजो। अच्छा, लास्ट असांजो 1-2 वाङण रहिजी वियो आहे, उनखे बि तयारु था करे वठूं। पोइ इन में मां ऐड कंदमि कुझु असांजा जेके स्पाइसिस आहिनि उहे शामिलु कंदासीं। अच्छा, वाङणनि जूं बि वॾियूं क़िस्मियूं आहिनि। वाइट कलर जा वाङण बि नज़र ईंदा आहिनि, गोल नज़र ईंदा आहिनि, हे ड्रिघा आहिनि, इहे नज़र ईंदा आहिनि। धारीदार वाङण जेके आहिनि उहे बि असांखे नज़र ईंदा आहिनि। त इलाही वाङणनि जी बि टाइप्स आहिनि। चलो, इन्हनि खे कंदासीं थोरो मां इन्हनि में स्पाइसिस ऐड कंदमि ऐं स्पाइसिस ऐड करण खां बाद में इन्हनि खे कंदासीं कवर। अच्छा, थोड़ा त मां हिन में शामिलु कया हुआ कड़ी पत्ता। हाणे ऐड था कयूं कुझु मसाला, जंहिंमें सभिनीनि खां अवल ऐड था कयूं ॻाढ़ा मिर्च 1 टीस्पून भरे करे। अच्छा, लूण हस्बे ज़रूरत। लूण बि मां हिन में 1 टीस्पून ऐड थी कयां ऐं ऐड कंदासीं हेड
अची वई हेड असांजी ऐं थोड़ा जेके असांजा इहे धाणा आहिनि थोरो बसि इन्हनि खे ॿ अध थी वञनि। इहे असां हिन में शामिलु कंदासीं। बसि एतिरो कयो त इहे ॿ अध थी वञनि बसि। इहे असां हिन में शामिलु कंदासीं ऐं इन्हनि खे वाङणनि खे पटाटनि खे सुठे तरीक़े सां ॻरणु ॾियो। जॾहिं ॻरी वञनि त पोइ उन्हनि खे भुनी ऐं सिंपल चपाती ऐं जेके स्टीम राइस हूंदा आहिनि न उन्हनि सां गॾु बि इलाही सुठा लॻंदा आहिनि। बिल्कुलु सादा वारा चांवर तव्हां इन्हनि सां गॾु बॉइल कयो ऐं इन्हनि खे इंजॉय कयो। अच्छा, हाणे असांखे इन में ऐड करणा आहिनि टमाटा। कवर था कयूं ऐं ॿ टे जेके असांजा टमाटा आहिनि इहे बि मां इन्हनि में शामिलु कंदमि। सुठी ज़बरदस्त खटास बि ॾींदा टमाटा इन्हनि में ऐं जेको फ्लेवर आहे उहो बि ज़बरदस्त अचे वेंदो। तक़रीबन 1 kg असां वटि हुया वाङण ऐं ½ kg असां हिन में शामिलु कयासीं टमाटा पटाटा ऐं तक़रीबन पाउ खां वधीक असां हिन में शामिलु था कयूं इहे टमाटा। लूणु मिर्च ऐं हेड शामिलु कयासीं धाणा जेके आहिनि से सुका ऐड कयासीं थोरो पीसे करे। अचार जो मसालो बस दैट्स इट। थोरो कड़ी पत्तो असां हिन में शामिलु कयोसीं। ऐं मां बूंदियुनि सां गॾु ई ऐड कया आहिनि इन में वाङण। तव्हांखे जेकॾहिं न आहिनि पसंदि त तव्हां उन्हनि खे बिल्कुलु हटाए सघो था। इनखे स्लाइस था कयूं त जीअं इहे बि, छो त पटाटा त असांजा थोरा ॻरी बि विया आहिनि ऐं टमाटनि खे बि असांखे थोरो ॻाढ़ो आहे। खड़ा खड़ा टमाटा असांखे न खपनि, थोरा ॻरियल थोरा मैश थियल हुजनि त उहे मज़ो कंदा। अच्छा, लास्ट में खोड़ सारा ऐड कंदासीं सावा धाणा ऐं इनखे कंदासीं सर्व। त बसि मां हिकिड़ो सुठे तरीक़े सां इन्हनि खे हिकिड़ो मिक्स थी ॾियां ऐं इन्हनि खे कवर कंदासीं। अच्छा, जेकॾहिं तव्हांखे अञा बि खटास सुठी लॻंदी आहे त तव्हां इन में गिदामड़ी या जेका लीमे जी रस आहे उहा बि ऐड करे सघो था। पर कड़ी पत्तो अचारी मसालो ऐं जेका असांजो टमाटा आहिनि उन्हनि सां बि असांजा इहे जेके वाङण आहिनि ज़बरदस्त खटा तयारु थींदा। थोरो मिक्स था ॾियूं जीअं तमामु भाॼी जेका आहे सुठे तरीक़े सां मिक्स थी वञे। इनखे कंदासीं कवर ऐं थोरो चेक कंदा हलंदासीं। कलाकंद खीर 2 kg असां वटि हुयो खीर। 3 खां 4 ऐड कयासीं नंढड़ा फोटा। ½ कप इन में शामिलु कयासीं चांवर जेके असांजा पिसियल हुआ। ऐं जेकॾहिं तव्हां साबित चांवर ऐड कयो था कोई मसइलो न आहे, तव्हां साबित चांवर ऐड कयो ऐं हल्की बाहि ते हिनखे कुक थियणु ॾियो। पोइ जॾहिं इहे सुठे तरीक़े सां चांवर ॻरी वञनि त तव्हां कंहिं मंधीणे सां पोइ तव्हां हिनखे महटियो त जीअं जेके चांवर आहिनि उहे बिल्कुलु मैश थी वञनि। या पोइ कंहिं मिक्सी में तव्हां हिनखे ब्लेंडर में थोरो घुमाए वठो त जीअं थोरा चांवर मिक्स थी वञनि। तमामु वॾा ऐं साबित चांवर बि खीर में सुठा न आहिनि लॻंदा, त थोरो उन्हनि खे पीसणु ज़रूरी आहे। पोइ तव्हां अॻ में ई पीसे ऐड कयो या तव्हां बाद में ऐड कयो, जेको तव्हांखे ईज़ी थो लॻे। ऐं जॾहिं इहे चांवर ॻरी वेंदा त पोइ मां इन में शामिलु कंदमि खंडु। चांवर असांजा
खुंडण शुरू थी विया आहिनि, ॻरण शुरू थी विया आहिनि। जीअं जीअं चांवर ॻरण शुरू थी वेंदा तव्हांजी इहा खीरणी जेका आहे सा घाटी थियण बि शुरू थी वेंदी। इनखे थोरो हिकिड़ो मिक्स ॾींदासीं। नंढड़ी असां वटि ब्रेक जो टाइम थी वियो आहे ऐं तव्हांखे केॾांहुं बि नाहे वञिणो। असां सां गॾु ई रहिजो, मिलूं था नंढड़ी साही खां पोइ। वेलकम बैक। वापस अची विया आहियूं हिकिड़ी नंढड़ी साही खां पोइ ऐं हिते असां तयारु था कयूं कलाकंद खीर। कलाकंद खीर में चांवर ज़बरदस्त ॻरी विया आहिनि। हींअर असां इन में ऐड कंदासीं खंडु, त जीअं हे मिठी थी वञे। उहा सभिनीनि जो जेको टेस्ट आहे मिठे जे हवाले सां उहो डिफरेंट हूंदो आहे। के वधीक मिठो खाइणु पसंदि कंदा आहिनि ऐं के इलाही घटि मिठो खाईंदा आहिनि। त तव्हां पंहिंजे टेस्ट जे हिसाब सां ऐड कयो। कम से कम हिकिड़ो कप खंडु, जेकॾहिं 2 किलो तव्हांजो खीर आहे, हाफ के जी तव्हांजा जेके आहिनि से चांवर आहिनि, त हिकिड़ो कप खंडु त हिन में लाज़मी ऐड कयो। ऐं जीअं ई तव्हां हिन में खंडु ऐड कंदव तव्हां नोट कंदव त हे वरी थोरी छिडरी थी वई आहे, पर जीअं जीअं खीरणी थधी थींदी वेंदी आहे तीअं तीअं हे अञा बि घाटी थींदी वेंदी। त जीअं ई इन में खंडु डिज़ोल्व थी वेंदी असां इनखे सर्व कंदासीं। मां वटि असां हिन में ऑलरेडी ऐड करे चुका आहियूं। थोरा पिस्ता आहिनि, इन्हनि खे बि स्लाइस था कयूं त असां इनखे सर्व कंदासीं पिस्ते ऐं बादामनि सां। मां इन में ऐड कंदमि खोपरो ऐं कलाकंद खीर आहे त लास्ट में इन में ऐड कंदासीं कलाकंद ऐं कलाकंद सां गॾु इनखे गार्निश कंदासीं। छो त कलाकंद जेका आहे सा अॻे ई जेका बिल्कुलु तयारु थियल असांजी मिठाई आहे, त उनखे ऐड करण जी ज़रूरत न आहे, पचाइण जी बिल्कुलु बि ज़रूरत न आहे। बसि लास्ट में ऐड करे ऐं मथियां उन सां गार्निश करे सर्व कंदासीं। त इहे असांजा अची विया पिस्ता। अच्छा, थोरो असां पंहिंजे अचारी वाङणनि खे ॾिसंदा हलूं ऐं इन जो जेतिरो बि हे पाणी नज़र अचे थो टमाटनि जो, इन्हनि खे असांखे करिणो आहे ड्राई। मां इन में कोई पाणी ऐड न कयो हुयो, पर भाॼियुनि जो बि पाणी हूंदो आहे, स्पेशली टमाटनि जो पाणी हूंदो आहे, त उहो असांखे ड्राई करिणो आहे। ऐं इन में मां अञा ताईं कंहिं क़िस्म जी थोरी असां इन में ऑयल ऐड कयो हुयोसीं, पर इन में थोरो अञा बि ऑयल ऐड कंदासीं। भाॼियुनि में थोरो सबील हुजे त सुठो लॻंदो आहे। थोरो मां इन में अञा बि ऐड कंदमि ऑयल, त जीअं भाॼी थोरी शाइन करे। अच्छा, लूणु ऐं जेको मिर्च आहे उहो तव्हां इन जो टेस्ट करे ॾिसी सघो था, उहे इन जी हीअं भुञाई बि थींदी। ऐं मां इन में ऐड कंदमि सावा धाणा ऐं धाणनि जो सॼो बंच इन में ऐड था कयूं। असीं जेके थुल्हियूं डंडियूं आहिनि इन्हनि खे हटाए था छॾियूं ऐं सावा धाणा ऐड करे हिकिड़ो ज़बरदस्त मिक्स ॾींदासीं। ऐं मिक्स ॾियण खां बाद में तव्हां इनखे सर्व कयो। चपाती ऐं नान जो त ऑप्शन आहे ई, पर ज़बरदस्त लॻंदो आहे वाइट राइस सां गॾु। वाइट स्टीम राइस हुजनि, हुन सां गॾु तव्हां इहे अचारी वाङण सर्व कयो, तमामु ज़बरदस्त लॻंदा आहिनि। थोरो मां इन्हनि खे टेस्ट करे ॾिसां, स्पेशली हिननि जो लूणु ऐं मिर्च। सही आहे मुंहिंजे हिसाब सां। थोरो लूणु ऐड था कयूं, थोरो बिल्कुलु, बसि एतिरो काफ़ी आहे। अच्छा, खीरणी खे बि चेक कंदा हलूं। कलाकंद खीर अॼु असां तयारु पिया कयूं। अच्छा, थोरो मॉइस्चर हिन में हुजे, थोरो आलो हुजे त सुठो लॻंदो आहे। वाङणनि ऐं इहो पटाटनि जी जेका असांजी भाॼी आहे तमामु ड्राई न हुजे, भले थोरो हिन में इहो मसालो हुजे, थोरी आले हुजे, उहा मानीअ सां गॾु बि सुठी लॻंदी आहे।
अच्छा, जेका असांजी खंड आहे उहा डिज़ोल्व थी चुकी आहे। मेक श्योर कजो त खंड जेका आहे सा सुठे तरीक़े सां हिन में हल थी वञे। अवल मां भाॼीअ खे सर्व कंदमि ऐं हुन खां बाद में जेका असांजी खीरणी आहे हुनखे सर्व कंदासीं त धाणा ऐड करे जी बाहि कंदासीं बंदि। सुठो हिकिड़ो मिक्स ॾेई ऐं इनखे कंदासीं सर्व। चलो जी, इनखे कयूं था डिश आउट। अॼु असां तयारु कयासीं अचारी, वाङण, क्विक जेकॾहिं रिकैप ॾींदी हलां त ऑयल ऐड कयो, ऑयल में अचारी मसाला शामिल कंदासीं ऐं थोड़ा कड़ी पत्ता ऐड कंदासीं, थूम, ऐं जॾहिं दाग अची वञे त उन में पटाटा शामिल कयो, थोड़ा पटाटा ॻरी वञनि त उन खां बाद में तव्हां उन में ऐड कयो वाङण शामिल कंदासीं। वाङण शामिल करण खां बाद में टमाटा, लूणु, ॻाढ़ा मिर्च ऐं हेड, इहे तमामु शयूं तव्हां हुन में ऐड कयो। ऐं जॾहिं भाॼी सुठी ज़बरदस्त ॻरी वञे त तव्हां सिंपली हुनखे सर्व कयो। ऐं अची था वञूं पंहिंजी खीरणीअ ते ऐं इनखे सिंपली पोर कंदासीं। ऐं असां इनखे यकीनन गरमा गरम सर्व कंदासीं। तव्हां इनखे ज़बरदस्त थधो कयो ऐं उन खां बाद में सर्व कयो। चलो साइड्स हिनजी बि क्लीन कंदासीं ऐं इन में ऐड कंदासीं। अची वई असांजी कलाकंद। अच्छा जी, हिनजे मथियां ऐड कंदासीं कलाकंद ऐं इन सां हिनजी गार्निशिंग बि थी वेंदी ऐं यकीनन इंग्रेडिएंट बि आहे, टेस्ट इलाही सुठो थी वेंदो। ऐं जेका तव्हांजी खीरणी आहे उहा अञा बि घणी रिच ऐं क्रीमी ज़बरदस्त थी वेंदी। अच्छा, कलाकंद मिठी बि हूंदी आहे ऐं फिकी बि हूंदी आहे, त उन हिसाब सां तव्हां हिन में ऐड कंदा खंड। थोड़ा नट्स ऐड कंदासीं ऐं ख़ूब ज़बरदस्त थधो करे तव्हां हिनखे सर्व कयो। हे अची वियो असांजो खोपरो। जंहिंखे ॾूंघी बि चइबो आहे। ॾूंघीअ सां कंदासीं हिनखे बिल्कुलु कवर। कंदासीं त जीअं असांजो जेका कलाकंद आहे उहा बि नज़र अचे ऐं ॾूंघी बि नज़र अचे। अच्छा जी, ऐं हाणे जेको बि बसि हस्बे इस्तिताअत ऐड कयो, जेतिरो बि तव्हांखे हिन में माओ शामिल करिणो आहे उहो तव्हां शामिल कयो। ख़ूब ज़बरदस्त थधो करे सर्व कयो। घर वारनि जे लाइ था ठाहियो या गेस्ट जे लाइ था ठाहियो, हिकिड़ो ॾींहुं अवल ठाहे रखंदा त अञा बि ज़बरदस्त थी वेंदो। ऐं रिमेनिंग जेको आहे सो हिन में ऐड था कयूं। वक़्तु बि हाणे थी वियो आहे त तव्हां खां इजाज़त वरिती वञी। उमेदु आहे त अॼोकी रेसिपीज़ बि तव्हांखे सुठियूं लॻियूं हूंदियूं। इंशाअल्लाह ताला ज़िंदगी ऐं सिहत साथ ॾिनो त तव्हां सां थींदी मुलाक़ात ऐं नयूं ज़बरदस्त रेसिपीज़ सां गॾु। आवाज़ किचन जी फ्रेश एपिसोड सां गॾु। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा मूंखे ऐं मुंहिंजी टीम खे ॾींदा इजाज़त। टेक केयर, अल्लाह हाफ़िज़।